पहिरीं मई शिकागो के शहीद पोरियतनि जो आलमी ॾियारो आहे। अॼु सॼी दुनिया में मौजूदा तंज़ीमूं जेकी मज़दूरनि जे हक़नि लाइ जाखोड़े रहियूं आहिनि, उन्हनि तरफ़ां मज़दूरनि जे हक़नि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मेड़ाका, अवामी इज्तिमा ऐं सेमिनार कोठाए भेटा पेश करे रहियूं आहिनि। उते सिंध जूं मज़दूर तंज़ीमूं तोड़े पोरियतनि जे फंडनि ते कमु कंदड़ निजी तोड़े सरकारी तंज़ीमूं पोरियतनि जी मञता ऐं परघोर लहण लाइ के बि ख़ासि क़दम न आहिनि खणी सघियूं। सिंध में सनती मज़दूर हुजे या वरी हारी, ॾिठो वञे त शिकागो वारे मज़दूरनि खां बि वधीक कमज़ोर हालत में आहे ऐं सननि खे मिलंदड़ मुआवज़ो बि न हुजण जे बराबरि आहे। ताजमहल जहिड़े शाहकार खां वठी चीन जे अज़ीम दीवार ताईं जिन जी बनावट जी साराह दुनिया में मौजूद हर इंसान करे रहियो आहे, से बि उन्हनि मज़दूरनि जे ॾींहं राति जे ओजागनि, कारीगिरी ऐं सख़्त महिनत जो ई समर आहे। सिंध जो मज़दूर ऐं पोरियत तबिको मज़दूर डे खां बि बेख़बर बणियल आहे। हू पंहिंजे ॾिहाड़े ते बि निटण उस ऐं काड़े में पेट जी बुख उझाइण लाइ सिरुनि काइण खां वेंदे भठनि जी बाहि ते पंहिंजो जिस्म साड़े रहियो आहे। जेको आहे सो लखनि जे तादाद ते ख़बर आहे, सभिनी मज़दूरनि टोटल खे सरमाएदारनि खे ख़बर आहे त मज़दूर लखनि जे तादाद शहीद थियल आहिनि। सरमाएदारनि खे जेको आहे त मोकल मिली थी वञे, असां ग़रीबनि खे न। छाजे करे कमायूं रुपयो ख़र्च थो थिए घर में ॿर पिया, इन करे हुकूमत जेको आहे त मिसाल महांगाई कई आहे हर शइ जी, असांखे उहो ॾींहुं बि जेको आहे त मिसाल माना नथो मल्हायो वञे। जेकर जे वेहूं था घर ॾे त बचड़ा बुख ते काॾे वञूं। हिन हुकूमत जेको आहे असांखे तमामु हिकिड़ो मुंतज़िर कयो आहे। बसि महिरबानी करे असांजी अपील आहे त जेको आहे असांजो बि अघु चाढ़ियो वञे। हर शइ में जेको आहे हुन जूं ॿीण टीण कयूं वेठा आहिनि सिरूं, असांजी जेको आहे मज़दूरी कान थिए। हिकिड़ो ॾींहुं बि असां जेकर कमु नथा कयूं त असां लाइ वॾो माना मसइलो थो थिए। इन करे असां उहो ॾींहुं बि जेको आहे माना नथा सीड़ाए सघूं हिकिड़ो, न त जेको आहे सभिनी खे ख़बर आहे त जेको आहे हेतिरा मज़दूर मोल आहिनि, असांजे लाइ त वॾो ॾींहुं आहे उहो ईअं करे सम्झी न। असां अपील था कयूं महिरबानी करे जेको आहे मिड़ई मज़दूरी बि वधाई वञे, कुझु महांगाई घटि कयो। मज़दूरनि जो ॾींहुं हूंदो आहे, उन ॾींहं ते मोकल असांजी न हूंदी, अमीरनि जी हूंदी आहे। इन करे चऊं था असांजी मोकल शे। बसि छा कयूं, मज़दूर आहियूं, कमकार मज़दूरी वधाइनि। चऊं माना छुट्टी हूंदी आहे वॾनि ऑफिसरनि जी, असांखे छुट्टी नथी मिले। असां सॼो ॾाढो कम में मसरूफ़ लॻा पिया आहियूं। मज़दूरी बि चोट चढ़ी वई आहे असांखे, माना ॾाढो माना सख़्ती थी वई आहे। घर जा हालात बि ख़राबु लॻा पिया आहिनि, बीमारियूं बढ़ियूं हर शइ, माना तभी कमु कयूं बीठूं माना सभु कंहिंजी छुट्टी हूंदी आहे। असांखे माना इहो कमुकार सॼो ॾाढो मिटी गुॾे सिर विझ हर शइ करे माना असांखे शुक्र आहे, माना ॿचिड़ा ॿार हलायूं बीठा आहियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तरक़ी जो ज़ामिन सम्झो वेंदड़ पोरियत तबिके सां उजरत खां वेंदे कम जे वक़्त में घटिताई करण सां गॾु आलमी सतह ते क़ाइमु मज़दूर रिलीफ मां मदद कई वञे। जीअं गुरबत जी लकीर मां निकिरी ही पोरियत पंहिंजी ज़िंदगी तोड़े ख़ानदान जे फ़र्दनि खे तइलीम सां गॾु सुठो माहौल फ़राहम करे सघनि।